साचो सतराम सच सतराम समझायो। तो महान कार्य ताकत सां न पर मजबूत इरादे ऐं आत्मविश्वास सां पूरा थींदा आहिनि। सो उन सचे साईं दर इहा ई अरदास त शायद सदाई उन मालिक में भरोसो बणियो रहे। ऐं SSB 40 साहब जी शुभ सुभात जो तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जी तरफां शुभकामना ऐं वाधायूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो